رسول الله وسلم عليك يا حبيب الله حضور فرماयो تے نمبر دے ماؤن دی شفاعت کندس جيڪو مجھے اولاد جو ضرورت پوری کندا والقاضي لهم الحوائج مجھے خاندان وارن کي کا ضرورت پیش آئی مجھے قید امتی مجھے خاندان مجھے سید مجھے آل اہل بیت دی ضرورت پوری کئی ان جی بھی شفاعت کرے ان کے جنت وٹھی ہلندس ٹرے نمبر تے جيڪڏهن مڪمل ضرورت پوری نہ کرے سجو کوشش ورتي ان کوشش وارے دی شفاعت کرے جنت وٹھی ہلندس چوٿے نمبر تے حضور فرمايو والمحب لهم بقلبه ولسانه جيڪو مجھے اولاد سان دل سان محبت کرے زبان سان بھی محبت کرے ماں محمد ان جی بھی قیامت جے ڏींहुं شفاعت کرے جنت وٹھی ہلندس دل میں بھی محبت ہوجے ان جی زبان جے مٿاں بھی محبت ہوجے دل میں उहा محبت آ जेका तव्हां सां अहल सुन्नत व जमात जे अंदर में आहे ऐं वरी ज़ुबान सां इहा आहे त तव्हां सां अहल बैत तार जे शान अज़मत खे बयान कयो जीअं अॼु तव्हां सां बयान करण जे लाइ वेठा आहियो बयान हिकिड़े जो कमु आहे बयान करणु ॿियनि जो बि कमु आहे ॿुधणु ऐं ॿुधण खां बाद में सुभाणे अलाह चवो त इहे बि बयान करण वारनि जी शुमार थींदी जंहिंजो पंजतन पाक सां प्यारो ना जेको मञींदो चारई यार ना इन ॻाल्हि ते लहरायो सुभाणे अलाह जा ॾियण राजो असां बाबा अहल सुन्नत व जमात ऐं अहल सुन्नत जमात वारा हुजूर जे अहल बैत जो भी अदब कंदा आहिनि त मुस्तफ़ा जे असहाबनि जो भी अदब कंदा आहिनि असां उन्हनि बेअदब न मञंदा आहियूं जो हुजूर जे अहल बैत जी मोहबत करे वरी हुजूर जे असहाबनि किरामनि खे घटि वधि ॻाल्हायूं असां उन जमात सां उन फ़िरक़े सां उन सां असांजो को बि ताल्लुक़ कोन्हे तव्हां सां अल्हम्दुलिल्लाह या रसूल अल्लाह चवण वारा सही अक़ीदा सुन्नी मुसलमान जंहिंजो पंजतन पाक सां प्यारो ना जेको मञींदो चारई यार ना संज गल में जो बाराना संज कल में जो दारोना तने तरियलन खाती दार आयो असी है दरजा दार आयो कंदा आने नबीअ सां प्यारो आयो असी है दरजा असी पिट पा मातम कोन कयो असी कारा कतरा कोन थजो असां पिट पा मातम कोन कयो असी कारा कतरा कोन थजो असां झंड में अॻियां झुको कंदा मस्जिद सां प्यारो आयो असी है दरजा दार आयो कंदा आले नबीअ सां प्यारो आयो असी है दरजा तो सुभान अल्लाह वरी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह मदीने खां ॿाहिरां हिकिड़ो अहिड़ापी आयो ॿाहिरां जो माण्हू पुठो आहे या ॾाची हुन सां मदीने में काहे आयो हुजूर सां वापार हुजूर फरमायो ॾाची आहे उठा मूंखे दे
पैसा हेतिरा तय थिया बाद में ॾेई ॾाची या उन हुज़ूर खे वापसि मोटियो रस्ते में जो आयो त हज़रत अली मुर्तज़ा मिली वियुसि ज़ुबान का केरु त मां अहिड़ा बि ॿारहं छो आहे खपाइणो को जानवर या ॾाची पोइ खपायो कंहिंखे ॾिनी मदीने वारे घणा पैसा हेतिरा वरितई न हुज़ूर फरमायो बाद में वठी तॾहिं साईं फरमायो हाणे हीअं कर मुंहिंजी सलाह वटि वापसि वञ हुज़ूर खे वञी अर्ज़ु कर त साईं तव्हां फरमायो आहे त बाद में वठिजांइ हाणे बाद में जेकॾहिं मां अचां ऐं तव्हां न हुजो न हुजण जो मतिलबु हुनजो त जेकॾहिं तव्हां विसाल करे वञो त पोइ मूंखे पैसा केरु ॾींदो वञ हुज़ूर खां पुछा कर अंदाज़ तव्हां लॻाइजो हिकिड़े पासे ॾे सवालो जवाब आहे हेॾे हज़रत अली साईं होॾे मुस्तफ़ा मदीने वारो विच ते अहिड़ा बि थो वञे हले हज़रत अली साईं बि सम्झो हूंदो त अॼु वक़्तु आहे अॼु टाइम आहे ॻाल्हि त सौदे वापार जी आहे ज़ाहिर में सौदो हूंदो हक़ीक़त में ख़िलाफ़त जी तरतीब अॼु मुस्तफ़ा खां तय कराए छॾाइजो हज़रत अली साईं सोचे करे हुनखे फरमायो वञ हुज़ूर खां पैसा केरु ॾींदो आयो या रसूल अल्लाह सौदो थी वियो अथई उनखे कैंसिल कोन थो कयां अवां फरमायो पैसा बाद में मूंखे इहो ॿुधायो जे बाद में मां अचां अवां न हुजो यानी अवां जो विसाल मुबारक थी वञे त रक़म त मुंहिंजी कुॾी ॾींदी पैसा मूंखे केरु ॾींदो हुज़ूर फरमायो जेकॾहिं मां न हूंदुसि त तुंहिंजा पैसा वेंदा कोन रक़म तुंहिंजी कुॾंदी कोन जे मां न हूंदुसि त तोखे तुंहिंजा पैसा अबू बकर सिद्दीक़ ॾींदो मोटी आयो तली से उते बीठा करे ख़बर छा थियो हुज़ूर फरमायो अर्ज़ कई सही हुज़ूर फरमायो मां न हूंदुसि हज़रत अबू बकर सिद्दीक़ तोखे पैसा ॾींदो अहिड़ा खे मौला अली फरमायो वापसि वञ हुज़ूर खे वञी अर्ज़ कर या रसूल अल्लाह जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ बि न हूंदो त मुंहिंजा मूंखे पैसा केरु ॾींदा अहिड़ा बि वापसि मोटी आयो आहे हुज़ूर जे दरबार में हाज़िर थियो आहे या रसूल अल्लाह जेकॾहिं अचां अवां न हूंदा अबू बकर ॾींदो अबू बकर सिद्दीक़ बि न हुजे माना उनजो विसाल थी वञे त मुंहिंजा पैसा मूंखे केरु ॾींदो हुज़ूर फरमायो पोइ तोखे उमर फारूक तुंहिंजा पैसा ॾींदो हज़रत अली करीम वटां अहिड़ा बि ॿाहिरि निकितो सिधो आयो रस्ते ते मौला अली बि थियो आहे हुज़ूर छा फरमायो हुज़ूर फरमायो आहे त अबू बकर न हूंदो त उमर फारूक ॾींदो वरी वापसि वञ हुज़ूर खां वञी पुछिया करे त या रसूल अल्लाह जे उमर फारूक बि न हुजे पैसा केरु ॾींदो अहिड़ा बि मोटी आयो हुज़ूर खे अर्ज़ु कई मदीने वारे फरमायो जे हज़रत उमर बि कोन हूंदो त रक़म तुंहिंजी कान ॾींदी उस्मान तोखे पैसा ॾींदो अहिड़ा बि मोटी आयो हज़रत अली रस्ते में बीठो आहे हुज़ूर छा फरमायो साईं फरमायो आहे उमर न हूंदो त उस्मान ॾींदो वरी अहिड़ा बि वापसि वञ हुज़ूर खां वञी पुछा कर अगर उस्मान बि न हुजे माना उनजो बि विसाल थी वञे त मुंहिंजा पैसा मूंखे केरु ॾींदो अहिड़ा बि वापसि पहुची आयो मुस्तफ़ा खे जे अर्ज़ कई या रसूल अल्लाह तव्हां फरमायो मां न हुजां अबू बकर न हुजे उमर न हुजे उस्मान अगर उस्मान बि न हुजे मुंहिंजा पैसा मूंखे केरु ॾींदो आमिना जे लाल फरमायो अगर उस्मान बि न हूंदो त पोइ तोखे तुंहिंजा पैसा उहे ई ॾींदो जेको बार बार तोखे मुंहिंजे मोकिले रहियो आहे सुभान अल्लाह ओदे आवाज़ सुभान अल्लाह ओदा मराज था दव न ये इस तरह वारा पुछा न पुछा सिधो मेहमान तव्हां वटि माण्हू ॾिसंदा बा ग़रीब आहिनि मिस्कीन आहिनि इन्हनि जी पूरी पार्टी अवां हुन जा किताब खोले ॾिसो
इन जो वडो मौलवी साहब हिकिड़ो आहे बराई ने कातिया किताब में लिखी वियो आहे उस नबी करीम जी बेअदबी गुस्ताखी लिखी वियो आहे लाइन में हुजूर की लिखी वियो आहे जो तो उसको दीवार के पीछे का पत्ता नहीं जो तो नबी करीम अलैहि सलाम के माज अल्लाह हित जे पुठियां जी ख़बर कान पवंदी आहे अबा हित घणे थी पुट जी बिन जीत ने जीते जी पंजंदी घर जी पुट जी दीदी काते रही हित पंज न छन पुटन जी भला एडी वडे में वडी खड़ी बुत हुई एडी पुरानी होती न दादू कर त खैर दा खैर तेरी काने का वो ज्यादा केतरी में खुली हित छोड़ है हुजूर वेठा ने किथे हजरत अली भी थोड़ा कह जाए से हुजूर की खबर आ इन एरा बे के वापस मुझे केर पे मोकले जोर सां सुभान अल्लाह चओ यो बेअदब जो यो टोलो थियो अल्लाह उन संगत आहे ज़ाहिर में वीचारा सादड़ा सूदड़ा बटरे ॾींहं गॾु हलो दिला काटियो 3 ॾींहंनि में कुझु न वरी हफ़्तो वरी 10 ॾींहं वरी 40 ॾींहं खैर जा महीने ॿिनि खां बाद में कमु अॻियो पोयो सभु दूरी चिट करे छॾींदा वापसि जो हमरा मोटी ईंदो अबा हूअं कंदो हो यारी हुआ कदो हो बारी हुआ कदो इमाम हुसैन जो न्यास हुआ कदो इमाम हुसैन जे ज़िक्र पाक जी महफ़िल इन बेअदब जे वर जो चढ़ो अहिड़ी पहले के सुठी प्यारे सजो मोटी आयो त मुंहिंजा जे तो यारी भी कान्हे का बारी भी कान्हे का इमाम हुसैन जे ज़िक्र जी महफ़िल में कान्हे का कथा छोड़ो पक्को वहां भी जो कदी करे जे लाही खुदा इन्हनि खां बेअदब खां तव्हां असांखे बचाए अदब वारी जमात सां अल्लाह रहाए दुरूद शरीफ पढ़ो बाज़ कया सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह हुजूर के असहाबन सभन अर्ज़ कयो जॾहिं क़ुरान जी आयत नाज़िल थी कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्ला अल-मवद्दत फिल क़ुरबा ऐ मुजाहिदी के चओ मां तव्हां खां इस्लाम जे एवज़ में कुछ भी नथो घुरां सिर्फ सवाल मुझे करीबन सां मोहब्बत कजो हुजूर जे असहाब हुजूर के अर्ज़ कयो मन कराबतुक अल्लज़ीन वजदत अलैना मवद्दतुहुम ऐ अल्लाह जा रसूल असांखे ॿुधायो उहे तव्हांजा कहिड़ा करीब आहिनि जंजी मोहब्बत असांजे मथां क़ुरान में अल्लाह वाजू फरमाई आहे जन करीबन जे मोहब्बत जो सुवाल कयो था उहे कहिड़ा मुंहिंजा करीब आहिनि आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साबियो पुछो था त पोइ ॿुधो अली व फातिमा वफ़नाहुमा जंजी मोहब्बत मां तव्हां खां घुरां थो हिकु अली आहे ॿी ख़ातून जन्नत आहे जो इमाम हसन उन्हनि जो फर्ज़ंद है जो इमाम हुसैन उन्हनि जो फर्ज़ंद है अली ख़ातून जन्नत ऐं उन्हनि जे पुट जी मां मोहब्बत तव्हां खां मोहब्बत घुरां थो फरमायो इमाम हसन ऐं हुसैन इशारो करे मन अहब हाज़ैन जंहिं हिननि ॿिन्ही सां मोहब्बत कई जंहिं हिननि ॿिन्ही सां मोहब्बत कई व अहब उम्महुमा व अबाहुमा कान मय्य फी दरजती फिल जन्नह औ कमा कान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर फरमायो जंहिं मुंहिंजे हिननि ॿिन्ही फर्ज़ंदनि सां हसन ऐं हुसैन सां मोहब्बत कई इन्हनि जे अम्मा ख़ातून जन्नत सां मोहब्बत कई इन्हनि जे अते अली मुर्तज़ा सां मोहब्बत कई मदीने वारे फरमायो कान मय्य फी दरजती यौमल क़ियामह सुभाणे क़यामत जो ॾींहुं थींदो मां मोहम्मद जन्नत में हलंदुसि इन्हनि सां मोहब्बत करण वारो मूंसां गॾु मुंहिंजे दर्जे में जन्नत में हूंदो इन्हनि सां मोहब्बत करण वारो मूंसां गॾु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ॿी जाइ ते इरशाद फरमायो जेको न माण्हू इहो चाहे दिलि में ख़्वाहिश हुजे
तमन्ना हुजे त बाबा मां अल्लाह वटि महबूब हुजां, अल्लाह मूंसां मोहब्बत फरमाए। हुजूर उन जो आसान नुस्ख़ो ॾसियो आहे, उन ते अमल कयो, अल्लाह तव्हां सां मोहब्बत फरमाए। थकान आयो त सुभाणे अल्लाह ॾाढा मां तव्हां खां सवेर मस्जिद में पहुतो आहियां, तव्हां पोइ आया हो, मां अॻ में आयो आहियां। तव्हां ज़ाहिर अॻ में त कोन थकबो, वध में अॻ में मूंखे वेहण जी थकावट थिए, पर मुंहिंजा आदा थकावट मुंहिंजी त कुझु बि कोन्हे। हे घड़ी खण जी थकावट, तकलीफ़, गर्मी बर्दाश्त कयो, इंशाअल्लाह इन महफ़िल जे सदक़े में जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो न, मुस्तफ़ा शफ़ाअत फरमाए। हिकिड़ो बादशाह हो, बादशाह पंहिंजे ज़माने में लश्कर पंहिंजो वठी आयो, हीअं भिट ही या जबल हो, उनजे मथां चढ़ी वेठो, सॼो लश्कर मथे हुजां जॾहिं करबला में ताजदारे करबला इमाम हुसैन आयो। काश मां उन ज़माने में हुजां हा, ही सॼो लश्कर वठी मां इमाम जे हिमायत में करबला में वञी रहां, इमाम जे तरफ़ां वञी जंग कयां हा। काश उन ज़माने मां हुजां हा। 100 वरह बादशाह जा पूरा थी विया, दुनिया छॾे वियो, ख़ौफ़ थी वियो ऐं उनजे ख्वाब में ॾिठो, कुझु बादशाह सलामत कर, ख़बर मां फ़अल अल्लाह बिक, अल्लाह तोसां छा मामिलो कयो? अल्लाह मूंखे बख़्शे छॾियो। कीअं अल्लाह बख़्शई? हिकिड़े दफ़े मां पंहिंजे लश्कर सां गॾु हुयुसि, जबल जे चोटीअ ते चढ़ी वेठुसि, लश्कर मुंहिंजे साम्हूं हुयो, लश्कर मुंहिंजो फ़ौज मुंहिंजी तमामु घणी वॾी हुई, तमामु घणी हुई। दिलि में ख़्यालु आयो हा, काश मां उन ज़माने में हुजां हा, जंहिं ज़माने में करबला जे मैदान में सैयदना इमाम हुसैन आया हा। तमाम उन ज़माने में इमाम जी हिमायत में करबला में वञी यज़ीद जे फ़ौज सां मिला हा। अल्लाह फरमायो हिन जी नीयत भली हुई, मां इन जे नीयत जे करे हुसैन जे मदद जे नीयत जे करे हिनखे बख़्शे छॾियो। कौनैन में बुलंद है रुतबा हुसैन का, उर्दू समझो था सुभान अल्लाह चओ। कौनैन में बुलंद है रुतबा हुसैन का, कौनैन में बुलंद है रुतबा हुसैन का, फर्शे ज़मीं से अर्श तक चर्चा हुसैन का, बेमिसल है जहान में कुंबा हुसैन का, बेमिसल है जहान में कुंबा हुसैन का। खानदान खोड़, तोमू खोड़, दातू खोड़, दुनिया में माण्हू खोड़, पर रसूलुल्लाह जो घरानो पासा तो सुभान। करबला जे वाक़े खां बाद हज़रत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन मदीने में हा, हज ते रवाना थिया। मदीने खां ॿाहिरां निकिता, कुझु माण्हू आया इमाम सां अची मिलिया। इमाम हुसैन फरमाए बाबा हिन जे लाइ मानी तयारु कयो। मानी तयारु थी वई, दस्तरखान लॻायो, दस्तरखान लॻी वियो, मानी अची वई, मानी खाधो। बाबा हिन लाइ शरबत ठाहियो, शरबत थी विया, हिननि खे प्यारियो, प्यारिया विया। इमाम ज़ैनुल आबिदीन बाद में पंहिंजे खीसे मथां रक़म कढी, पैसा कढिया, उन्हनि जे हथ ते रखिया, पाण फरमायो वठो, सफ़र में आयो, ज़रूरत में तव्हांखे पैसा कम ईंदा। पैसा हुन वरिता। पैसनि वठण खां बाद इमाम ज़ैनुल आबिदीन खे चवण लॻा कि भला असांखे सुञाणो था? पाण फरमायो हा मां तव्हांखे सुञाणा थो। पैसा किथे जाओ? पाण वरिता कूफे जाओ। कूफे जा आहियो, सुञाणो था? पर हा मां बिल्कुलु तव्हांखे पूरे शुजरे सां सुञाणा थो। तव्हां कूफे जा आहियो?
करबला में जेके असां सां गड़िया उन मां तव्हां बि आहियो नहीं पोइ एतिरे हूंदे अव्हांखे ख़बर बि आहे पोइ बि तव्हां असांखे तव्हां असांजी ख़ातिर तवाज़ कई मानियूं बि खारायूं शरबत बि पियारिया चाड़ीअ में तव्हां असांखे ख़र्च बि ॾिनो पैसा बि ॾिना जॾहिं ख़बर बि हुयव पोइ अहिड़ो बर्दाश्त छो कयो इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो पोइ तव्हां कूफे वारनि जो तॾो हुयो मदीनो असां सैयदनि जो तॾो आहे तव्हां पंहिंजे तॾे जी लज कान रखी हुई उहो तव्हांजो तॾो हो तव्हांखे ख़्यालु रखणु घुरिबो हुयो पर तव्हां पंहिंजे तॾे जो ख़्यालु कोन कयो तव्हांखे भली तो न हुजे पर रसूलुल्लाह जे अहल बैतन खे पंहिंजे तॾे जो ख़्यालु हूंदो आहे बेमिसल है जहान में कुंबा हुसैन का बेमिसल है जहान में कुंबा हुसैन का सुल्तान दो जहान है नाना हुसैन का सुल्तान दो जहान है नाना हुसैन का सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह दान रजी दवने अगर हम अल्लाह जा महबूब थे अल्लाह है हुजूर आसान नसूर सेवा मदीने वाले फरमायो हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन हुसैन मुंहिंजो मां मोहम्मद हुसैन जो आया अहब अल्लाह मन अहब हुसैन हुजूर फरमायो जेको हुसैन सां मोहब्बत कंदो अल्लाह रब्बुल आलमीन उन सां मोहब्बत फरमाईंदो तव्हांजे करे ख़ुदा जा महबूब थियण चाहियो था तव्हांजी ख्वाहिश अल्लाह सां मोहब्बत करे फरमाए वञो इमाम हुसैन सां मोहब्बत कयो छो त आमिना जे लाल 14 सदियूं पहिरियां फरमायो अहब अल्लाह मन अहब हुसैन जेको हुसैन सां मोहब्बत कंदो अल्लाह उन सां मोहब्बत फरमाईंदो रात यादि रखो सुनियो इमाम सां मोहब्बत जो मक़सद इहो कोन्हे त पिटू असां कढंदा वठूं इमाम हुसैन जो मक़सद मोहब्बत जो मक़सद आहे मातम सां कंदा वठूं इमाम अली मक़ाम जे मोहब्बत जो मक़सद इहो न आहे मोहरम ते त कारा कपिड़ा पायूं झंडा लॻायो जेका छिपंदा वठूं इन्हनि खुराफात ऐं बिदअतुनि सां इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला जो परे जो बि वास्तो न आहे इमाम जे हिकिड़े हथ में अल्लाह जो क़ुरान आहे त ॿिए हथ में रसूलुल्लाह जी सुन्नत सुभान अल्लाह चओ अहिड़ो क़ुरान जो अमली नमूनो इमाम हुसैन जी शान सुभान अल्लाह चओ खुले तरीक़े सां वरी आवाज़ आहे सुभान अल्लाह चओ कुरान फरमायो शहीद जिंदा इमाम करे ॾेखारियो त शहीद जिंदा थी इमाम हुसैन उहो आहे शहीद इमाम आली मक़ाम उहो इमाम आली मक़ाम आहे हज़रत सैयद तजरत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे मलफूज़ात ख़ज़ानत मार्फत में फरमायो जन बुजुर्गनि में रिवायत खे नक़ुल कयो आहे हिकिड़े टाइम ते हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम जे गोद मुबारक में हंज में इमाम हुसैन बि वेठा हुजूर जो पंहिंजो फर्ज़ंद हज़रत इब्राहिम भई हुजूर जे हंज में जिब्रील आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिब्रील कर ख़बर छा आहे सही अल्लाह जे तरफ़ां आयो ॿई शयूं तव्हांखे गॾु न मिलंदियूं माना अवांजो फर्ज़ंद इब्राहिम जो अवां वटि हुजे अवांजो नवासो इमाम हुसैन जो अवां वटि हुजे ॿई शयूं कठे गॾु न मिलंदियूं इन्हनि ॿिन्हिनि मां हिक खे पसंदि कयो इब्राहिम खे पसंदि कंदो त हुसैन खे अलाह घुराईंदो जे हुसैन खे पाण वटि रहाईंदो त पोइ तव्हांजे फर्ज़ंद इब्राहिम खे अलाह पाण में घुराईंदो इख़्तियार तव्हांजो
इख्तियार जो अमा जंहिंखे चाहियो पाण वटि रहायो जंहिंखे चाहियो त अलाह उनखे पाण ने घुरायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिब्रील मां पंहिंजे फर्ज़ंद इब्राहीम जे मथां मां पंहिंजे नवासे हुसैन खे तरजीह ॾियां थो पसंदि कयां थो माना इमाम हुसैन खे मां पाण वटि रहण थो चाहियां मां पंहिंजे फर्ज़ंद जे मथां इमाम आली मक़ाम खे तरजीह ॾियां थो हुज़ूर इमाम हुसैन खे तरजीह छो ॾिनी कई हुन में हिकमतूं आहिनि हिकु हिकमत हुन में इहा बि थी सघे थी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़्यालु फरमायो हूंदो जे वजह सां सिर्फ़ मूंखे दुख थी सघे थो पर हुसैन जे वजह सां हज़रत अलीअ खे बि दुख थींदो खातून जन्नत खे बि दुख थींदो हज़रत इमाम हसन खे बि दुख थींदो ऐं उन्हनि जो दुख बर्दाश्त खां ॿाहिरि हूंदो तंहिंजे करे मदीने वारे पंहिंजे फर्ज़ंद ते हज़रत हुसैन खे पसंदि फरमायो टे ॾींहं गुज़रिया टे ॾींहं टिनि ॾींहंनि जे गुज़रण खां बाद में हुज़ूर जो फर्ज़ंद हज़रत इब्राहीम विसाल करे वियो उन खां बाद में हज़रत इमाम हुसैन जॾहिं बि हुज़ूर वटि ईंदा हुज़ूर जी ज़ुबान मुबारक मां लफ़्ज़ निकिरंदा हुआ पाण फरमाईंदा मरहबा मरहबा बिमन फदैत बिही इब्नी पाण फरमाईंदा मां उनखे मरहबा थो चवां उनखे ख़ुशाम ॾे थो चवां जंहिंजे मथां मां पंहिंजे फर्ज़ंद इब्राहीम खे फ़िदा कयो भला क़ुर्बान कयो छो त इमाम आली मक़ाम खे हुज़ूर तरजीह ॾिनी हुज़ूर इमाम आली मक़ाम खे पाण वटि रखियो तरसायो हज़रत इब्राहीम जो विसाल थी वियो पोइ विसाल इब्राहीम खां बाद में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत इमाम हुसैन खे फरमाईंदा मां अर्ज़ु इहो कयो त हज़रत इमाम हुसैन जो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम केतिरो ख़्याल फरमाईंदा जो पंहिंजे फर्ज़ंद जे मथां बि मुस्तफ़ा इमाम हुसैन खे तरजीह फरमाई जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जेकॾहिं रोए हुसैन ते रोअण थिए नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दिलि खे तकलीफ़ पहुचंदी हुई हिकु दफ़े हुज़ूर ॿाहिरां आया रोअण जो आवाज़ ॿुधंदा इमाम हसन ऐं इमाम हुसैन ये रोअण जो आवाज़ आयो ॿुधण में जीअं जो ॿुधण में आवाज़ आयो पाण तेज़ीअ सां हलंदा रहिया तेज़ी सां सवारी फैलायो सिधो हज़रत सैयदा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जे हवेलीअ जे दर ते आया हुज़ूर आवाज़ ॾेई पुछो ऐ फातिमा हसन ऐं हुसैन छो था रोअनि उन्हनि खे बस करायो छा तव्हांखे ख़बर न आहे त इन्हनि जो रोअण मां मुहम्मद जे ईज़ा ईंदो आहे तकलीफ़ ॾींदो आहे हज़रत खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा हुज़ूर जे दरबार में अर्ज़ कयो या रसूल अल्लाह उन जे करे ॿई शहज़ादा रोई रहिया आहिनि इन्हनि खे उञ लॻी या पाणी कोन्हे हुज़ूर ऐलान फरमायो जेके बि साहबी पुठियां मौजूद आहे मदीने वारे फरमायो कंहिं वटि पाणी मौजूद आहे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कंहिं वटि पाणी मौजूद कोन्हे पाणीअ जो ढुक न आहे पर कतिरो बि कोन्हे नबी करीम अलैहिस्सलाम हज़रत खातून जन्नत खे फरमायो फातिमा मुंहिंजो हिकिड़ो फर्ज़ंद मुंहिंजे हवाले बीबी साहब घर के अंदर हुजूर दरवाजे का बाहर भी कहा पर्दे के अंदर मदीने वाले के हज़रत खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा इमाम हसन ने नबी करीम अलैहिस्सलाम इमाम हसन के वरतो इमाम हसन रोई रहा हुजूर दे हसन मुबारक में आया रोई रहा हुजूर करीम फरमायो पंहिंजी ज़ुबान मुबारक इमाम हसन जे वात मुबारक में विधी इमाम हसन रोंदा भी रहा ज़ुबान मुबारक चूसींदा भी रहा चूसींदे रोअण मुबारक बंद थी विया इमाम हसन जी कुंज पूरी थी वई नबी करीम अलैहिस्सलाम खातून जन्नत जे हवाले फरमायो हुजूर फरमायो ॿियो मुंहिंजो पुटु मुंहिंजे हवाले कयो हज़रत इमाम हुसैन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनो विया नबी करीम अलैहिस्सलाम इमाम हुसैन खे बि वरितो उहे बि उन जे करे रोई रहिया हुजूर जी ज़ुबान मुबारक इमाम हुसैन जो रात मुबारक में विधो इमाम हुसैन चोसींदा रहिया रोन
बंद थी रहे तां इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु भी हुजूर जी ज़ुबान मुबारक चूसो करे थे कया उन्हें खत्म थी गई हवाएं मा अंदाज़े लगाए अगर इमाम हसन हुसैन गुजारा थी रहा रोदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ज़ात था उनके रोन बर्दाश्त न थी पर उनके खत्म करण जे लाइ मदीने वारा पंहिंजी ज़ुबान मुबारक उन्हनि खे चूसराईंदा हुया। वो ज़ुबान जिसको सब कुन की कुंजी कहे सुभान अल्लाह जो वो ज़ुबान जिसको सब कुन की कुंजी कहे उसकी नात हुकूमत ला सलाम जान रहमत ला सलाम शमा बज़्मे उनके मौला के उन पर करोड़ों दुरूद उनके मौला के उन पर उनके असहाब इतरा सलाम सभाज पेला सलाम शमा बज़्मे हो सलाम दोस्तों मुसलमान भाइयों जिनके मुस्तफा पहली ज़ुबान चूसराई दुनिया खत्म थी सके थी उनके वरी उन कान लगी सुभान अल्लाह हुजूर जे दरबार की खातमा है उम्मे मां तव्हांखे ॿुधायां हवालो याद रखो ये जेके वहाबी देवबंदी आहिनि सभिनि जो वॾो पुछे गुरु निकिरी निकितो गुज़री चुको आहे जंहिंजो नालो आहे इब्न तैमिया लिखियो आहे हज़रत उम्मे ऐमन अकेली मक्के खां हिजरत करे मदीने जे लाइ रस्ते में वञण लगी हंसे औरत अकेली बरपट बयाबान मक्के खां मदीनो 450 जे करीब किलोमीटर सफ़र हेॾो सारो अॼु त आसानी आहिनि पुराने ज़माने में आसानियूं कोन हो ॾाहिरा उन जो लॻी हज़रत उम्मे ऐमन खे ॾाढी तकलीफ़ इब्न तैमिया थो लिखे त हज़रत उम्मे ऐमन जे लाइ मथां ईअं पाणीअ जो जीअं डोल थींदो आहे मश्क थींदी आहे किलो थींदो आहे घड़ो थींदो आहे ईअं मथां अचींदासीं आसमान खां हज़रत उम्मे ऐमन जे लाइ मके मदीने जे दरमियान सफ़र थो हले पाणी आयो बीबी साहब पाणी पीतो उन खां बाद में उम्र गुज़री वई हज़रत उम्मे ऐमन फरमाई थी बस उहो पाणी पीतो मूंखे वरी उन ई कान लॻंदी पंहिंजे ख़्वास सां पाणी पियां त पियां जेकर न त मूंखे उन कान लॻंदी हवा जेको मथां पाणी आयो कुदरत सां आयो अलाह जे कुदरत सां आयो हज़रत उम्मे ऐमन पीतो उन पाणीअ जी करामत ई आहे त वरी पूरी उम्र हज़रत उम्मे ऐमन खे उन कान लॻे मर्ज़ी सां पाणी पीए त ॿी ॻाल्हि आहे बाक़ी उन ख़तम थी वई ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे ज़मज़म गॾु कयो आबे कौसर गॾु कयो सलसबील जूं नहरूं चुंडत जूं गॾु कयो दुनिया जा सभु पाणी गॾु कयो इहे सभु पाणी मिली बि रसूलुल्लाह जे लुआब मुबारक जो मुक़ाबिलो कोन था कनि आहिस्ता सुभान अल्लाह चवंदो त कमु थी वञे
सबसे आला असांजे हाल वञो फैसलो आहे मुस्तफा जे कदमनि सां जिस्म सां जेका मिटी लॻंदी आहे इन मिटीअ जो मक़ाम मस्जिद खां मथे बैतुल्लाह खां मथे बैतुल इज़्ज़त खां मथे बैतुल मामूर खां मथे अल्लाह जे अर्श खां बि इन मिटीअ जो मक़ाम मथां हुआ जेका मिटी मुस्तफा जे जिस्म सां लॻे थी लुआब जिस्म सां लॻंदो नाहे लुआब मुबारक त मुस्तफा जे जिस्म मुबारक जे अंदर हूंदो आहे जेकॾहिं हुन मिटीअ जो मक़ाम पूरी दुनिया जे तमामु शयुनि खां मथां हुआ अंदाज़ो लॻायो त मुस्तफा जे लुआब मुबारक जो मक़ाम छा हूंदो उम्मे ऐमन जी उन पानी पीअण जे करे जेको कुदरत जे करम सां लॻो ख़तम थी वियो इमाम हसन हुसैन जॾहिं रसूलुल्लाह जा लुआब मुबारक चूसियो मुस्तफा जी ज़ुबान मुबारक चूसी हुई त हज़रत इमाम हसन हुसैन जी रुह ख़तम थी चुकी हूंदी उन हुसैन खे पानी जी का बि ज़रूरत न हुई करबला में इमाम जो इम्तिहान हो इमाम मजबूर न हो मज़लूम ज़रूर हो इमाम आली मकाम मज़लूम है जो समझ में आयो ज़ुल्म थियो पर इमाम मजबूर न है इधर इमाम के ताकत का नहीं या इमाम बेवस हो या इमाम मजबूर कोन हो मज़लूम हा पर मजबूर कोन हा इमाम चाहे त आंगुर जे इशारे सां सभिनी यज़ीद खे ख़तम करे छॾे असांजे सिंध जो हिकिड़ो वली थी गुज़रियो आहे बुज़ुर्ग वला हवा सिंध जो बुज़ुर्ग उन जा मुखालिफ़ भाउर जो पुठियां अचे पिया बुज़ुर्ग पंहिंजे हुजरे में कमरे में अची वेठो मुखालिफ़ ॿाहिरि अची बीठा दरवाज़ो पिया खड़काइनि दरवाज़ो खोल त विढ़ो मारियो बुज़ुर्ग जो ॿिए सम्झनि कोन था बुज़ुर्ग जे अंदर हुजरे में पत्थर पिया बुज़ुर्ग हिकिड़ो पत्थर बि खयो छुरी बि खई ईअं बसर जी मुंडी ईअं खई लाथई छुरीअ सां ईअं मुंडी जो लाथई हेॾां बसर जी मुंडी लथी उन ॾींहुं मुखालिफ़ ॿाहिरि बीठा उन मां हिकिड़े जी मुंडी लही सुभान अल्लाह ये सिंध जो वली बाबा सिंध जो असांजे सिंध सुहारी जो हिकिड़ो बुज़ुर्ग एतिरो कमाल बसर जी मुंडी लथी होॾे ॿाहिरि हुन जी मुंडी लही बुज़ुर्ग खे दरवाज़ो खोलियो तुंहिंजो ख़बर छा थियो छा कई असांजे हिकिड़े अमरा जी मुंडी लही पई हेॾे निहारियो चुरी खई बसर खई हिन भेण अथई त मुंडी लही पई ॾिसो था मां बसर जी मुंडी थो लाहियां त तव्हांजे माण्हू जी मुंडी थी लही थी हाणे अंदरि निहारियो त मुंहिंजा बसर घणा या तव्हांजा माण्हू घणा अंदरि जो ॾिठो त बसर घणा की मुंहिंजा बसर घणा तव्हांजा माण्हू थोरा हलिया वञो वापसि न त दरवाज़े खे बंदि करे अंदरां कुंडो लॻाए मां दरवाज़े खे अंदरां बंदि करे छुरी खणी जो खणी खणंदुसि देरी करणु लॻंदी को लोहो थोरी आहे जो पचड़ो पवे बसर जी खल ॾाए बसि सेकंड में लहंदी वेंदी देरी कोन थींदी हेॾां बसर जी मुंडी लहंदी होॾां तव्हांजे माण्हुनि जी मुंडी लही पवंदी अबाजे सिंध जे हिकिड़े वली केतिरी ताक़त आहे असांजे सिंध जे हिकिड़े वली खे एतिरी क़ुवत आहे एतिरी ताक़त आहे इमाम हुसैन जे ताक़त जो अंदाज़ो कयो लॻायो छो त दुनिया जा सभु वलीअ गॾु कयो दुनिया जा सभु हौस गॾु कयो दुनिया जा सभु कुतुब गॾु कयो इमाम हुसैन जो मक़ाम सभिनी खां मथे आहे इमाम जे कदमनि सां जेका मिटी लॻंदी आहे न उन मिटीअ जो मक़ाम बि दुनिया जे तमामु वलीअनि खां मथे आहे छो त हुसैन रसूलुल्लाह जो नवाज़ो आहे
इमाम हुसैन हुजूर जो सहाबी दिया, हुजूर जी आल दिया, हुजूर जो आल बैत दिया, रसूलुल्लाह जी औलाद दिया, जे मोहब्बत के रसूलुल्लाह की मोहब्बत फरमाया। ये फरमाया हुसैन सित्तुम मिनल अस्बा, हुसैन अस्बात माहे को सित्त जी माना असल में कर दिया। सित्त शेख अब्दुल मुहद्दिस फरमायो ये वण ॾिसंदा हो उन वण जी हेठां जेका कार हूंदी आहे धुड़ हूंदो आहे इन धुड़ खे सित्त चइबो आहे। हुजूर फरमायो हुसैन अस्बात मां हिकिड़ो सित्त आहे, माना बुनियादनि मां हिकिड़ो बुनियाद आहे। छो त दुनिया जे तबके ते अॻिते जेका कसरत सां औलाद मुंहिंजी हलंदी उहा इमाम हुसैन जे वास्ते। इमाम हसन जी बि औलाद आहे। सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां चओ। वो हमरा कोन था वञनि जेके पाण खे वठ सुठ लायो वठान। हज़रत इमाम हसन जी औलाद मञनि कोन था, छो त मञनि था त पोइ पीराने पीर खे मञणो थो पइजी वञे। हालांकि इहा पार्टी पीराने पीर खे मञण लाइ तयारी कोन्हे का, उनखे सैयद ई कोन थी वञे। छो सैयद थी वञे? इन जे करे जो हज़रत गौसे आज़म फरमायो हो सैयद मुस्तफा जा बेअदब हन, हुजूर जे असहाबनि जा बेअदब हन, हुजूर जे असहाबनि जा उस्ताद हन। इन जे करे इहो जेको राफ़िज़नि जो टोलो आहे इहो इस्लाम खां ई ॿाहिरि आहे। जॾहिं गौसे आज़म इहा ॻाल्हि फरमाए ते दुश्मन थी वेंदा। हाणे जे तव्हां दुश्मनी कंदव त छा थींदो? अलाह पीरनि जे पीर जो शान वधायो। पीर पीरा मुर्शिद मेरा नाम बुधो जद टुटन जंजीरों। अचल समझ सोचो फरमाए तो पीर पीरा मुर्शिद मेरा नाम बुधो जद टुटन जंजीरों। कामिल मुर्शिद कर दिया यार दी घरेली कर दिया, बंदी तहे दिल कर दी। फरमाए तो राफिज हाफिज कदा न पीरे। राफिया मुस्तफा दे अताब जो बेअदब करे हाफिज कुरान को दी। राफिज हाफिज कदा न पीरे ना वलीउल्लाह मूतू जीवे। माना कुरान जो हाफिज गराफी बेअदब गुस्ताख अफागन जो कोन थींदो त अल्लाह जो वली बि कोन थींदो। छो त विलायत मिलंदी पीरन पीर जे दर तां आहे। जो सुभान अल्लाह। फरमाए तो राफिज हाफिज कदा न थीवे ना वलीउल्लाह मूतू जीवे। करदी बात कर दी हाँ यार दी घरेलू कर दी हाँ, बंदे तह दिल कर दी हाँ। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। मार्ग ते दुनिया जा सभु बली अदब कयो। इमाम हुसैन जे क़दमनि ते जेका ख़ासि मिटी लॻंदी आहे उनजे बराबर बि कोन पिया थी न थियनि। छो त इमाम जो एॾो मक़ाम मथे आहे। जे मां हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾिनो, असांजे सिंध जे बुज़ुर्ग में एतिरो कमाल आहे त हुसैन में केतिरो कमाल आहे। चाहे आहे फ़रात में बि ई कोन हा, वो ज्यादा यज़ीद खे कहिड़ी ताक़त थे हा जो इमाम हुसैन जो पाणी बंदि करे सघंदा। हा अल्लाह जो इम्तिहान हो ऐं इमाम आली मक़ाम इम्तिहान में सुरखुरु थी करे ॾेखारियो अथनि। ज़ोर सां सुभान अल्लाह। इमाम आली मक़ाम जो इम्तिहान हो ऐं अल्लाह क़ुरान में फरमायो मां इम्तिहान वठंदो आहियां। इमाम जो इम्तिहान हो। हुजूर खे पहिरियां ई ख़बर हुई त इमाम हुसैन जी शहादत थींदी ऐं जी ख़बर पई हुई। हुजूर अलैहिस्सलाम दुआ घुरी अल्लाहुम्मा आतिल हुसैन अजरो व सबरा। माना हुसैन खे इम्तिहान अहिड़ो कड़ो वठंदे हुसैन जो त पोइ हुसैन खे सब्र ॾिजा अजर ॾिजा। यज़ीद ईअं साम्हूं बावी हज़ार लश्कर जर्रा यज़ीद जो साम्हूं बीठो आहे। इमाम हुसैन दिलि चाहियो यज़ीद ने कुझु ताना पे हया कुझु मेणा पे ॾिना। इमाम आली मक़ाम फरमायो हिननि खे करे ॾेखारियां ताकी रहंदी जेका दुनिया ईंदी उन्हनि खे ख़बर पवे त यज़ीदी नाहक थियनि हुसैन हक़।
इमाम अली मकाम जे कीमन जे पुठे पासे का बाहि बाराई जंगी हिकमत अमलीअ सां त जे पुठियां असां जे हावेलनि ते यजीदी हमलो न कयो पुठियां खंदक खाई कुतराए बाहि बाराई हिकिड़े यजीदी चयो हुसैन तो त कीमन जे पुठियां बाहि बाराई आहे दुनिया में तुंहिंजे लाइ बाहि आहे आख़िरत में त अञा वधीक तुंहिंजे लाइ बाहि हूंदी इमाम हुसैन जे खानदानी गैरत खे रसूलुल्लाह जे नज़र से हुजण वारी ॻाल्हि खे ऐं जन्नत जे सौ नौजवान जे सरदार जे हुजण वारी ॻाल्हि खे जॾहिं यज़ीद ललकारियो इमाम अली या अल्लाह हिन मुंहिंजे खानदान जे मथां हमलो कयो आहे मौला हिनखे बाहि जे अज़ाब में मार इनखे इनजे अंजाम ताईं पहुचा वो घोड़े ते वेठो हुयो घोड़ो हुनजे ठाह खाधो ठाह खाइण सां घोड़े तां किरी पियो रिकेद में पेर फासी पियुसि लश्कर मैदान जे अंदरि हुनखे घोड़ो भॼाईंदो रहियो भॼाए करे इमाम अली मक़ाम जे टीम जे पुठियां जेका बाहि भरी रही हुई घोड़ो वञी हुन बाहि में हुनखे उछलायो पूरे यजीदन ॾिठो त जंहिंखे इमाम अली मक़ाम जे लाइ ज़रल जी दुआ कई हुई मौला हिनखे बाहि जो अज़ाब ॾे जीअं इमाम दुआ घुरी अहिड़े तरीक़े सां उहो बाहि में वञी किरियो यजीदन खे इमाम अली मक़ाम करे ॾेखारियो जेकॾहिं मां इहे ज़रल जी दुआ तव्हां सभिनी जे लाइ करे छॾियां हिकिड़ो यजीद मैदान में यजीदी कोन रहंदा पर मां हुसैन सब्र कयां छो त अल्लाह जो मूंखां इम्तिहान थी रहियो आहे पर करे बि ॾेखारियूं त हुनखे ख़बर पवे त इमाम हुसैन हक़ जो इमाम कई इमाम अली मक़ाम खे फरमायो इमाम उनजे साम्हूं निहार खुराक में कीअं सुखियानी आहे जोश आहे पाणी जेको आहे खुराक में कहिड़े तरीक़े सां जोश लॻाए रहियो आहे तोखे पाणीअ जो हिकिड़ो कतिरो बि नसीब कोन्हे इमाम अली मक़ाम फरमायो त पाणी जो बेड़ो थोरी दुआ जा हथ ॾियो बोला अल्लाहुम्मा अतिशा अल्लाहुम्मा अतिशा या अल्लाह हिनखे उजो मार हमरा घोड़ो हुनजो भॻो मैदान करबला जे हिन कुझु घोड़े जो पुॼाए भॼंदो रहियो जॾहिं घोड़े जे पुॼां घणो भॼो भॼी करे बेसायो डूंगर ज़मीन जे मथां किरी पिया अल्लाह उञ जो दाऊं कंदो रहो माण्हू हुनजे मथां पाणी खणी आया पाणी हुनजे वात में विझण पिया पाणीअ जो हिकिड़ो कपिड़ो बि हुनजे अंदरि वात में दाख़िल कोन थियो उञो थी करे मरी वियो जीअं इमाम अली मक़ाम हुनजे लाइ ज़रर जी दुआ फरमाई हुई ईअं कंदा न त यज़ीद सभु पूरा थी वञनि पर इमाम अली मक़ाम ईअं कोन कयो इमाम अली मक़ाम सब्र में रहिया पोइ अर्ज़ु कहिड़ो कयो त इमाम खे मजबूर केरु न करे इमाम अली मक़ाम मजबूर न आहे क़ुव्वत बि हुई ताक़त बि हुई मजबूर ज़रूर आहे पर मजबूर न आहे इमाम अली मक़ाम चाहे रहा कई बिना दस थी वञा लेकिन न इमाम अली मक़ाम इम्तिहान पाण खे हुसैनी चवण वारा सब्र कर इन्हनि बेटनि मातमनि मां कुझु कोन वणंदो इमाम अली मक़ाम सब्र जी तलक़ीन करे असांखे सब्र करणो आहे ज़रूरत वारे खां पुछो हिकिड़ो छा साहिबु जीअं साईं असां तव्हांजा मुरीद असांखे मातम खां झलंदा आहिनि असां इमामनि जो ज़हूरो कढंदा आहियूं मातम कंदा आहियूं अफ़सोस कंदा आहियूं तव्हांजा मुरीद असांखे झलंदा महिरबानी करे पंहिंजे मुरीदनि खे झलियो त असांखे न झलनि न रोकियो ज़रूरत वारे फरमायो इमामनि सगोरा तव्हांजो कहिड़ो गुनाह कयो आहे जो इमामनि सगोरनि जो मातम था कयो अफ़सोस ऐं मातम त पंहिंजे ज़िंदगीअ जे मथां वञी कयो इमाम अली मक़ाम जे मातम करण जी तव्हांखे का ज़रूरत कोन्हे रोज़े वारे फरमायो इमामनि तव्हांजो कहिड़ो गुनाह आहे जो मातम इमामनि जो कयो था माना इमामनि जो मातम कोन कयो अल्लाह वारनि जी रिहाई कई तंहिंजे करे असां आले सुन्नत जमात जो बि इहो ई अक़ीदो आहे हुसैन मुंहिंजो हयात आहे हुसैन मुंहिंजो हयात आहे हुसैन मुंहिंजो
हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन ज़िंदा इमाम आहे जंहिंजो अक़ीदो आहे इमाम ज़िंदा इमाम आहे सुभान अल्लाह हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन ज़िंदा इमाम आहे हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन ज़िंदा इमाम आहे खुदा दे नाले शहीद थियो उनजे लाइ पिट को हराम आहे तव्हां त कोन कंदा आहियो न ॻाल्हायो सुभान अल्लाह चयो हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन ज़िंदा इमाम आहे खुदा दे नाले शहीद थियो उनजे लाइ पिट को हराम आहे खुदा दे नाले शहीद थियो उन्हीअ जो आला मक़ाम आहे अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए क़िबला साईं कुतुब शाह बादशाह जो मां मशकूर आहियां जंहिं मूंखे यादि फरमायो ऐं अल्लाह ताला हाज़िरी जी तौफ़ीक़ अता फरमाई अल्लाह ताला तव्हां सां